मुंहिंजो मतिलबु इन ॻाल्हि भॼा हीअ आहे त असांजे इस्लाम जी असां वटि एॾी अहमियत आहे जो हिकिड़े अखर जी बि हिफ़ाज़त आहे। अलाह ताला फरमाए थो असां हिन ज़िक्र खे क़ुर खे नाज़िल कयो आहे, असां हिन जी हिफ़ाज़त कंदासीं। हिन क़ुर जी हिफ़ाज़त कीअं आहे? हिन जी क़िरात सां हिफ़ाज़त आहे। अखर हिन जा सही, तव्हां ॿुधाकारी साहिबु पढ़िया, इहा क़ुर जी हिफ़ाज़त आहे। अखरनि जा उचार सही करणु ऐं वरी हिन जी माना क़ौम जे ॾाढो सही पेश करणु, जेका माना क़ुर जी आहे उहा। जेको फेराईंदो त हिन उम्मत में अलाह ताला अहिड़ा मुजाहिद मर्द पैदा कया आहिनि जो माना जे फेराईंदड़ खे पाणे सिधो कंदा। इहा बि हिफ़ाज़त आहे। नंढड़ा ॿार क़ुर पढ़नि था, इहा हिफ़ाज़त। सही उचारण सां पढ़नि था, इहा हिफ़ाज़त। जेके आवाज़ नकुल थींदा आया आहिनि उस्तादनि खां वठी, इहा हिफ़ाज़त। वरी क़ुर जे माना जी हिफ़ाज़त, वरी क़ुर जे मसइलनि जी हिफ़ाज़त, क़ुर पाक जे तिलावत जी हिफ़ाज़त, क़ुर जे यादगिरी जी हिफ़ाज़त। अलाह ताला हिन क़ुर पाक खे असां इंसाननि जे लाइ एॾो अर्ज़ान ऐं सस्तो करे ॾिनो आहे। जेको 10 वरह जो 9 वरह जो छोकिरो, 11 वरह जो छोकिरो सारो क़ुर अवल खां आख़िर ताईं पढ़ी वञे। अलाह जी हेॾी महिर, हेॾो फज़ल। ख़्याल त करे ॾिसो, दुनिया जे अंदरि कंहिं किताब जो कोई हाफ़िज़ कोन्हे ईअं, मगर हिन क़ुर जा असांजा नंढड़ा हाफ़िज़ आहिनि। अलाह ताला थो फरमाए त इहा एॾी संभाल, एॾो मामिलो इहो अलाह थो फरमाए मां कयो आहे। जीअं बादशाह चवंदो आहे त मां हिन खज़ाने जी हिफ़ाज़त कई आहे, बादशाह पाण चौंकी कोन ॾींदो आहे। बादशाह पाण उनजे मथां कलारक थी कोन वेहंदो आहे। विराइण वारा हूंदा आहिनि, दाख़िल करण वारा हूंदा आहिनि, मुहरूं लॻाइण वारा हूंदा आहिनि, खज़ानो पियो हलंदो आहे। ईअं अलाह ताला पंहिंजे फैज़ फज़ल जो खज़ानो क़ुर पाक असांजे तरफ़ हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल करे असां ताईं पहुचायो। फरमाए थो मां हिन जी हिफ़ाज़त कंदुसि। पोइ हिन जा सिपाही आहिनि, हिन जा नंढड़ा ख़ादिम आहिनि, हिन जा वॾा ख़ादिम आहिनि, हिन जा आलिम आहिनि, हिन जा मुजतहिद आहिनि, हिन जा कारी आहिनि, हिन जे मसइलनि खे सम्झण वारा ॿुधाइण वारा आहिनि। ॿिया वरी उन्हनि जी ख़िदमत करण वारा आहिनि। जीअं हिकिड़ी फ़ौज थींदी आहे सिधी सी लड़ाक, ॿिया वरी उन्हनि जा बोरची हूंदा आहिनि, ॿिया उन्हनि जी ॿुहारियूं ॾींदा आहिनि, ॿिया उन्हनि जा खटरी धोबी हूंदा आहिनि, ॿिया उन्हनि जा डॉक्टर हूंदा आहिनि, ॿिया उन्हनि जा केतिरे क़दुरु घरनि में बि उन्हनि जी संभाल कंदा आहिनि। इहे सभु फ़ौज जी नौकिरी हूंदी आहे। ईअं तव्हां क़ौम वारा माण्हू मदरसनि जी ख़िदमत करियो था, आलमनि जी ख़िदमत करियो था, तालिबनि जी ख़िदमत करियो था, पंहिंजा बचा पढ़ायो था, इहे तव्हां सभु इन लिहाज़ खां फ़ौजी आहियो, इस्लाम जा फ़ौजी आहियो। अलाह ताला फरमाए थो त असां इन क़ुर जी हिफ़ाज़त कंदासीं। तंहिं करे तव्हां क़ुर पाक सां मुहबत रखो, क़ुर जे तालीम सां मुहबत रखो, पंहिंजे बचनि खे क़ुर पढ़ायो, सिखो सेखारियो। रिवायत में अचे थो, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैज़ावी शरीफ़ में फातिहा सूरत जूं फज़ीलतूं तफ़सीर बैज़ावी वारे ॿुधायूं आहिनि। पर उहे जॾहिं तफ़सीर ख़तमु थो थिए, 2.5 पारनि जो जुदा टुकड़ो लिखियलु आहे बकरा सूरत जो तफ़सीर। उहो टुकड़ो जुदा निसाब में तालिबनि खे पढ़ायो वेंदो आहे, बाक़ी उहो सारो तफ़सीर आहे 2 पारनि जो। उन में मां तव्हांखे इन लाइ थो निशान ॾियां त जंहिंखे ज़रूरत पए त उहो खोले ॾिसे। हुन में रिवायत थी अचे हिकिड़ी, फरमायो अथनि त हिकिड़ो शख़्स हुयो जो उहो मरी वियो, उन ते अज़ाब शुरू थी वियो। अहिड़े क़िस्म जो माण्हू क़बर में अज़ाब शुरू थी वियो। अलाह ॼाणे, अलाह जो रसूल ॼाणे, इहो फरमायूं। पोइ उन शख़्स पोयों पंहिंजे घर में हमल छॾियो, घरवारी खे ॿारड़ो पेट में। उहो ॿारड़ो ॼाओ, वरी वॾड़ो थियो, 5-6 साल जो थियो। वरी साहिब उन खे संदसि मामा या माइट वठी विया हिकिड़े उस्ताद वटि। अॻे उस्तादनि वटि तरीक़ो इहो हूंदो हो, नंढड़ो ॿारु जेको दाख़िल कबो हो त पोइ उनखे पहिरीं बिस्मिल्लाह करे अलहम्द पढ़ाइबो हो। पोइ जहिड़ा बि बाता चिटा पूरा अणपूरा अखर चवे, उस्ताद अखर अखर कराए आमीन कराईंदो हुउसि, अलहम्द पढ़ाए। पोइ वरी अलफ बे ते से पटी हुनखे हथ में ॾिबी। कानून इहो हूंदो हो उस्तादनि जे तालीम जो, बरकत जो तरीक़ो। सो जॾहिं हुनखे बिस्मिल्लाह करे पढ़ाई अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, ॿारड़े खे जॾहिं इहो अखर उस्ताद चवरायो त अज़ाब लही वियो, क़बर जो अज़ाब लही वियो, बेहोश में थी वियो। क़बर वारो थो पुछे मलाइकनि खां त हे मुंहिंजे मथां राति ॾींहुं अज़ाब जी मार हुई, अॼु अज़ाब लथो आहे, छा आहे? हुन अलाह तबारक व तआला जी दरगाह में अर्ज़ु कई, साईं हे पुछे थो त अज़ाब मूं तां लही वियो आहे। रब ताला मलाइकनि खे चओ त फरमाए त चओसि त पोयों थोरो ॿारु जेको नंढो छॾियो हो संगा में, को ॿारु ॼाओ, हाणे वॾो थियो, हाणे उस्ताद हुनखे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन चवरायो आहे, मूंखे हयात अचे, हिकिड़ो ॿारु चवे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, मां हुनजे पीउ खे अज़ाब करियां। अंदाज़ करियो त हिन हिकिड़े क़ुर शरीफ़ जे अखर में रब तबारक व तआला अहिड़ा जवाहिर, अहिड़ा मोती रखिया आहिनि जो क़ुर पाक जे इन अखर पढ़ण ते होॾे क़बर में 7 सालनि जे चुटियल मुजरिम खे उन महिल छॾियो थो वञे पियो। 7 साल पे मोह ते पे कुटियो उन क़बर जे अंदरि। मुंहिंजा अज़ीज़ो, जेकॾहिं तव्हांखे क़बर पंहिंजी सम्झ में अचे थी त पोइ हिन क़ुर सां तालुक़ रखो। मुंहिंजे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लामा आलूसी थो चवे, रूहुल मानी वॾो तफ़सीर आहे हिन क़ुर पाक। उन में रिवायत हदीस पेश की थी, फरमाए थो त अलाह ताला तो फरमाए थो, बाना मां तोखे ॾियां थो हिन रूए ज़मीन जहिड़ो खज़ानो, 7,500 मैल हीअं जो न
हणोसि गज़ त परी भर वञी पोइ चोंबर निकिरंदी 7,500 मैल ही थुली आहे ज़मीन गोलाई अथसि 24,000 मैल 23,500 मैल एॾो ॻोढ़ो अलाह तो फरमाए त कंहिं माण्हू खे मां सोन जो ॾियां खज़ाने जो ॾियां मिल्कतुनि जो ॾियां पोइ एॾी नेमत खां पोइ हुनखां छा मां वठां उहो त चए त रब अल्हम्दुलिल्लाह त मूंखे हेॾी नेमत अलाह तो फरमाए बाना तो इहो अलहमद चई मुंहिंजी सॼी नेमत खे नंढड़ो करे छॾी तो त तारीफ़ मुंहिंजी तमामु वॾी करे छॾी अंदाज़ करियो अल्हम्दुलिल्लाह जे अखर जी अलाह ताला वटि एॾी इज़त आहे सभु चयो अल्हम्दुलिल्लाह अरे बाना मां हेॾी तो ते नेमत कई रोए ज़मीन जहिड़ो तोखे खज़ानो ॾेई मुल्क जो बादशाह बणाए छॾियो तो चयो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी नेमत नंढी करे छॾी तारीफ़ मुंहिंजी वॾी करे छॾी मुंहिंजा अज़ीज़ो ही खज़ानो अलाह ताला असांखे अहिड़ो ॾिनो आहे जेकॾहिं हिन खज़ाने तो अलाह ताला हीअ रुमाल लाहे छॾे न मां तो चवां त दुनिया ॾे हीअं अखि खणी माण्हू न ॾिसे जेकर दुनिया का शइ न आहे हा जंहिंजे पुठियां जन्नत लॻी पई आहे अखर अखर ते जन्नत लॻी पई आहे अखर अखर ते अलाह ताला जी रहमत लॻी पई आहे अखर अखर ते अलाह ताला जो प्यार ऐं अलाह तबारक व ताला जो फैज़ हिन जे मथां चिंबड़ियल आहे हीउ क़ुर शरीफ़ आहे अलाह ताला ॿिन्ही जहाननि जो असांजे लाइ रहबर कयो आहे हिदायत कई आहे जेतिरो थी सघे पंहिंजे बचनि खे पढ़ायो बचनि खे ज़्यान न कयो पोइ अलाह ताला फरमायो त मां वटि उते फरियाद थींदी चवंदा इन आताना सादतना कुबराना फअदलूना सबीला फरियाद ते लिखियल आहे असां पंहिंजे वॾनि जा ताबे थियासीं असां पंहिंजे सरदारनि जा ताबे थियासीं असां पंहिंजे अशराफनि जा ताबे थियासीं जेके वॾे राह मुल्क जा उन्हनि जा ताबे थियासीं फअदलूना सबीला साईं उन्हनि असांजी राह मारी जेका तोॾे रस्तो हो क़ुर जो असांखे फेराए ॿिए पासे ॾे रस्तो असांजो करे छॾियऊं जंहिंमें न निमाज़ मिलंदी हुई न ज़िक्र मिलंदो हो न हलाल मिलंदो हो न तहारत मिलंदी हुई न अमानत मिलंदी हुई न इज़त मिलंदी हुई उते ज़िना मिलंदी हुई चोरी मिलंदी हुई शराब मिलंदो हो जुआ मिलंदी अज़लू न सबीरा असांखे राह दग जेको भुलाए ॿिए पासे हणी फिटी कयूं आतिम दैफ़न मिलियल अज़ाब हिननि खे ॿीणो अज़ाब ॾिजाए हिन क़ुर में इहा फरियाद लिखियल आहे त माण्हू जेके पोयां हूंदा अॻियनि जे मथां मां वटि इहा फरियाद कंदा क़यामत में अलाह ताला तो फरमाए तव्हां बि वरी पोयनि सां साॻियो क़दम कयूं तंहिं करे इन्हनि खे बि ॿीणो तव्हांखे बि ॿीणो अज़ाब छो त तव्हां बि वरी पोयनि खे न संभाले सघियो उन्हनि खे उहो ई रस्तो ॾेखारियो अदा आख़िर इंसान खे पंहिंजी जान छॾाइणी आहे पंहिंजी जान छॾाइण लाइ जेकॾहिं माण्हू पंहिंजे औलाद खे क़ुर पाक थो पढ़ाए न त पाण त छुटी वियो न अॻिते हाणे उहो आहे जवाबदार अमानत हुनखे मिली वई संभालींदो त छुटी वेंदो जे न संभालींदो त वरी उहो गिरफ़्तार आहे पंहिंजी जान त छुटी वई पंहिंजी जान छॾायो 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 मां चवां थो छॾायो हा बाबा छॾाइण जो तरीक़ो इहो अथव अलाए घणा ॾींहं असांखे दुनिया में रहणो आहे रिज़्क़ ख़ुदा जो मुक़ररु थियल आहे फ़ैसिलो आहे रिज़्क़ ख़ुदा जो मां हिननि धाड़ेलनि खे चवंदो हुउसि जाते काथे तकरीर में चवंदुसि अरे इहो जेको तव्हां धाड़ा था हणो न कम वक़्तु जेकॾहिं मुंहिंजे चवण ते हलो त इहे पैसा तव्हांखे मिलनि बिना धाड़े जे हलाल तरीक़े सां मिलनि पर कम वक़्तु न सम्झंदा हिन ॻाल्हि खे केरु सम्झंदो हिन ॻाल्हि खे हिकिड़ो माण्हू जेको धाड़ो हणी 5 लख कमाए 50 लख कमाए अचे बैंक कराची जी फुरे 50 लख खणी अचे हाणे इहो मुंहिंजे इन ॻाल्हि ते कीअं बद कंदो त इन खां सवाइ मूंखे 50 लख मिली सघे थो पर ॻाल्हि ईअं ई आहे अलाह ताला फ़ैसिलो करे छॾियो आहे त हिन माण्हू जो हेतिरो रिस्क हिनजो हेतिरो रिस्क हिनजो हेतिरो रिस्क जॾहिं माण्हू ॼमे थो पेट में अचे थो न चवंदो हिननि खां पोइ अलाह ताला मलाइक थो मोकिले हिकिड़ा ॿ चवंदा वञी उमिरि बि लिखिजोसि रिस्क बि लिखिजोसि साईं उमिरि केतिरी उमिरि आहे 7 साल रिस्क एतिरो साईं रिस्क एतिरो लिखिजी वियो हाणे जॾहिं ॼमंदो जवान थींदो रिस्क त शुरू आहे माउ जे पेट में बि रिस्क मिले थो तॾहिं त इन पाणी जे कतरे में जो माण्हू ठहियो आहे वरी जॾहिं ॿाहिरि अचे थो त वरी साईं घणा एतिराम इज़तूं बुबा पिया अचनि साईं जेकॾहिं माउ जो न धाए त वरी खीर पिया ठहनि वरी उहे पिया हुनखे मिलनि वरी दवाऊं ख़ुशि न थिए त वरी दवाऊं हेॾो इंतज़ाम अलाह ताला करे छॾियो आहे इहो सभु रिस्क आहे पोइ जॾहिं चङड़ो थो थिए वॾो थो थिए पोइ जिन माण्हुनि बारकूं ॾिनियूं हुयूं हिन जे ॼमण ते हिननि जे हिन जे ॼमण ते सभु ख़ुशि थिया सभई हिनखे कछड़ियुनि में खणनि पिया सभई प्यार पिया कनि हाणे हिनखे छा करणु घुरिजे पंहिंजे हिन ख़ानदान सां हिननि जी इज़त करे हिननि जे वॾनि जो हया करे इन जेके नंढड़ा अचनि उन्हनि जे मथां रहम करे जेके न्याणी हुजनि उनखे हया सां ॾिसे की न जवान थी जिन माण्हुनि मुबारकूं ॾिनियूं हिन जे ॼमण ते उन्हनि जे नंगनि में तके इहो हलाली चइबो सही चइबो इहो हिन मुबारक मलाई केॾी ज़िलत आहे इंसान जी तबियत में केॾी ख़राबी आहे केॾी ख़ुआरी आहे जिन मुबारक ॾिनी इन जे लाइ बि मां मुबारक ॾिनी त हे बदमाश वॾो थी असांजे नंगनि में तके सम्झो था की न इहा ॻाल्हि खे ॻाल्हियूं ॿुधाए बिन उघाड़ियूं तॾहिं माण्हू सम्झंदा आहिनि मुबारक चङी मलाई आहे ईअं त पोइ इहो सुभाणे वरी धाड़ो हणे चोरी करे रिज़्क़ अलाह ताला मुक़ररु करे छॾियो आहे सॼे हथ सां वठे तुंहिंजी मर्ज़ी आहे खॿे हथ सां वठे तुंहिंजी मर्ज़ी आहे इन्हनि धाड़ेलनि खॿे हथ सां रिज़्क़ वरितो ऐं अलाह ताला जा जेके बंदा आहिनि उन्हनि खे बि हज़ारे किरोड़े मिल्कियत पेशी मिले सॼे हथ सां वठंदा त उन्हनि खे मिलंदी
इन्हनि जो रिस्क ईअं हो, एतिरो ई मिले न हा, पर साॼो हथु ख़ुदा जहिड़ो टंगे न हा। रब जो रिस्क लड़कियल आहे, सॼो हथु विझंदी त हलाल थी, खॿो हथु विझंदी त हराम थी। बसि थोरनि अखरनि में हिन ॻाल्हि खे सम्झो। मुंहिंजा अज़ीज़ो, दुआ आहे त अलाह ताला असांखे हिन क़ुर पाक ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, असांजे बचनि खे दीन इल्म अता फ़रमाए। अचे थो रिवायत में त जॾहिं ॿारड़ो दुआ घुरंदो आहे पंहिंजे पीउ जे लाइ, चवंदो आहे अलाह मग़फ़िरली, नमाज़ में पढ़बो आहे इहो, अलाह मग़फ़िरली, मूंखे बख़्श रब, वल वालिदैया, मुंहिंजे अबे मांखे बि बख़्श। पोइ जॾहिं बख़्शींदो आहे, बख़्श जी दुआ घुरंदो आहे त वरी क़बर में अलाह ताला मलाइकनि खे फ़रमाईंदो, हिन जो दर्जा बुलंद कयो। से छो जो पिणसि हेॾो पुटनि दुआ घुरी आहे त अलाह मग़फ़िरली वल वालिदैया, मुंहिंजे माउ पीउ खे बख़्श। अलाह तो फरमाए त हे अखर बि चओ, रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा, दुआ सेखारी अथई पाण क़ुर में। हिननि ते रहम कजांइ, जीअं मां नंढड़े ते रहम कंदा हुआसीं, हाणे तुंहिंजे हथ आया थी, मूंखां बि वधीक आजिज़ आहिनि, जॾहिं मां हिननि जे हथ में हुउसि, हाणे तो वटि अञा बि आजिज़ आहिनि, हिननि ते ईअं रहम कजांइ जीअं मां नंढड़े खे हिननि पालियो हो। त पोइ अलाह ताला उहा दुआ क़बूल करे दर्जा मथे कंदो आहे। पोइ क़बर वारो पुछंदो आहे त हे सही मुंहिंजा दर्जा कीअं मथे थिया? अलाह ताला जे तरफ़ां पैगाम ईंदो अथसि, तुंहिंजे पोयों पुट दुआ घुरी आहे, अलाह मूंखे बख़्श, मुंहिंजे अबे मां खे बख़्श, हिननि ते ईअं रहम कर जीअं मां नंढड़े ते हिननि रहम कयो, अॼु मूंखां बि वधीक कमज़ोर आजिज़ तुंहिंजे हथनि में आहिनि, तंहिं करे तूं, पोइ मां तुंहिंजा दर्जा उन पुट जे करे बुलंद कया आहिनि। अहिड़ा पुट खपनि या न खपनि? हा, पुटनि खे सम्झायो, दीन सेखारियो, क़ुर सेखारियो, निमाज़ सेखारियो। नबी साईं फरमाए त सख़्ती करियो, मुरू सिब्यानकुम इज़ा बलगू सबा, 7 वरनि जा थियनि त हिननि खे निमाज़ जो चओ, वदरिबूहुम इज़ा बलगू अशरा, 10 सालनि जा थियनि त मारे कुटे निमाज़ पढ़ाइनि। जॾहिं 13-14 साल जा थींदा न छोकिरा, पोइ उन वक़्तु किरामन कातिबीन अची वेंदा त हुन वक़्तु फुल तयारु हूंदा, बीठा निमाज़ पढ़ंदा, लिखंदा वेंदा, जीअं न त ॼट जी छा लिखंदा निमाज़, चवंदा बेनिमाज़ 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 लिखंदा। 14 साल खां पोइ बालिग़ थियण खां पोइ त किरामन कातिबीन वेंदा, कुलनि ते लिखंदा न, अॻ में तयारु कराए छोकिरनि खे त उन ॾींहुं सही सां लिखाए सघनि। ख़ैर खाई कयो पंहिंजे बचनि सां। मां दुआ थो घुरां त अलाह ताला असांखे पंहिंजे औलाद सां, पंहिंजे मुआशिरे सां, पंहिंजे सॼे मामले सां रिज़्क़ अलाह जे तरफ़ां आहे, महिनत असांजे तरफ़ां आहे, क़बूल रब फरमाईंदो। अलाह ताला असांजी दुआ खे क़बूल करे, रमज़ान शरीफ़ जे बरकतुनि खां असांखे मालामाल करे। पहिरियों रमज़ान जो ॾहो हुयो अलाह ताला जी रहमत, ॿियो हुयो अलाह ताला जो ॾहो हुयो मग़फ़िरत, हाणे जहन्नम खां बाहि जे आज़ादीअ जो ॾहाको आहे। अलाह ताला असांखे जहन्नम जे बाहि खां आज़ादु करे त असांखे साफ़ तरीक़े सां हली जन्नत में पहुचाए। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे शफ़ा नसीब करे, जीअं उन सां गॾु असां जन्नत में हली पहुचूं। नबी साईं फरमायो आहे, अलाह जी मुराद आहे त ला इलाहा इल्लल्लाह चओ, पोइ जेको बि चवंदो ला इलाहा इल्लल्लाह दख़लनि जन्नत। फरमायो पर मोहम्मद रसूलुल्लाह जी ताबेदारी करियो त मूं सां गॾु जन्नत में हलो। हाणे तव्हांजी मर्ज़ी, अलाह जी मुराद पूरी करियो, वरी उन सां गॾु नबी जी मुराद पूरी करियो। अलाह बादशाह आहे, बेपरवाह, कल्म जो ज़रो बि जेकॾहिं कंहिंखे न हूंदो कल्ब में, अलाह ताला कढंदुसि जहन्नम में, मारे कुटे साड़े धाड़े हुनखे साफ़ करे वाशिंग करे पोइ कढंदुसि ॿाहिरि। नबी साईं फरमाइनि था त न, ईअं न थिए, मुंहिंजी उम्मत बिना तकलीफ़ जे जन्नत में मूं सां गॾु हली। नबी जी मुराद पूरी करियो, मां त चवां त नबी जी मुराद पूरी करियो। अल्लाहुम्म सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद। 0306 3177 683